अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनो। तव्हां ख़बर ॾियूं था त सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा अफ़ज़ल पीछो काज़ी अहमद रूरल हेल्थ सेंटर जो ओचितो दौरो कयो। इस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जी विज़िट कई। उन दौरान इस्पताल जे शोबनि में सरकारी लिस्ट मूजिबि सामान न हुजण जी करे सिहत खाते जे अमलदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे समूरे सामान जा तफ़सील तलब करे वरिता। उन दौरान रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद खे सिहत खाते खां वापसि करे PPHI जे हवाले करण जो ऐलान कयो। इस्पताल जे दौरे जे मौक़े ते सिहत जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़ला पीछो जो चवणो हो त काज़ी अहमद इस्पताल जी तालका इस्पताल जी नई इमारत जोड़े डॉक्टरनि अमले ऐं दवाउनि जी खोट खे पूरो कयो वेंदो। अॻु वारी इस्पताल जी मरम्मत कराई वेंदी। सिंध में सरकारी इस्पताल जी सूरतहाल खे बहितर करण जे लाइ PPHI जो ख़िदमत हासिल करे रहिया आहियूं, जंहिंसां इस्पताल जी हालत बहितर थींदी। ये भी तालका हॉस्पिटल IHS के ॾिनल हुई। हाणे वो IHS खे असां बरतरफ़ करे छॾियो छो जो उन्हनि जी कारकर्दगी सां असां ख़ुशि कोन हुआसीं। हाणे ये जेको आहे ही अस्पताल खे ट्रॉमा सेंटर आहे छो जो मेन शाहराह ते आहे, मेन हाईवे ते आहे, त असां हिन जो ट्रॉमा सेंटर खे बि रेनोवेट करे हिन में बहितरी लाइण जी कोशिशि कंदासीं। डॉक्टर्स मोकिलींदासीं ऐं इक्विपमेंट हुते विझंदासीं। इंशाल्लाह हिन अस्पताल खे बि तालका लेवल ते वठी अची। नाज़रीन, ॿिए तरफ़ काज़ी अहमद ऐं उन जे आसपास में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते अवामी CNG खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जंहिंमें पार्टी कारकुननि ऐं शहरियुनि वॾे तइदाद में शिरकत कई। एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन जे हथ में बदअमनीअ खे रोकण लाइ बैनर हुआ ऐं बदअमनीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते SUP ज़िला सेक्रेटरी हाफ़िज़ ज़ैन भुट्टो, धनीबख्श कलोई, रियाज़ काके पेटो, मोहसन राहू, अल्ताफ़ लाको, MB डायरी, GM शाह, डॉक्टर ग़ुलाम शबीर चांडियो, लाला खालद ओठो, बादशाह बोज़दार ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त तालका काज़ी अहमद अंदरि बदअमनी चढ़ी वई आहे। आवाम जो सुख चैन आराम बदअमनीअ जे करे ख़तमु थी वियो आहे। वारदातुनि खे रोकण लाइ SSP ऐं SHO तहरीक नथा वठनि ऐं ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। उन्हनि वक़्त जे हुक्मरान IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द बदअमनीअ ते कंट्रोल करे आवाम जी जान ऐं माल खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में सख़्त एहतिजाज जो सॾु ॾिनो वेंदो। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।